अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफ़ीना व हबीबिना मौलाना मुहम्मद मअदनिल जूद वल करम व आलिहि व सहबिहि व बारिक वसल्लम। बलगल उला बिकमालिहि कशफद दुजा बिजमालिहि हसनत जमीउ खिसालिहि सल्लु अलैहि व आलिहि। मौलाय सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम वल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिम मिनल अहवालि मुक़्तहिमी। मौलाय सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। अल्लाह सुब्हानहु व तआला जल्ला व अला जी हमद ऐं सना ऐं उनजे प्यारे हबीब हज़रत अहमद मुजतबा सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे मथां दुरूद व सलाम जो नज़रानो पेश करण खां जे तव्हां ख़बर आहे जेको मोहब्बत करण वारो हूंदो आहे उन्ही खे मुहिब चइबो आहे, जंहिंसां मोहब्बत कई वेंदी आहे उन्ही खे महबूब चइबो आहे। तव्हां हिकु दफ़ो मुहिब थी ॾेखारियो पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम तव्हांखे पंहिंजो महबूब बणाए छॾींदो। ॿी हदीस पाक आहे, जंग ख़ैबर सभिनी खे ख़बर आहे। मौला अली शेर खुदा करमल्लाहु वजहुल करीम खैबर जे किले के हिलाए छॾियो, बल्कि पखोड़े छॾियो। उन्ही जा पुर्जा पुर्जा करे छॾिया। जंग जॾहिं फतह थी वई, माल गनीमत घणो थियो, तो उनमें हिकिड़ो हिमार जंहिंखे पाण पंहिंजी ज़ुबान में गॾा चवंदा आहियूं, हजूर अलैहिस्सलातु वस्सलाम माल गनीमत साहबा इकराम में मुजाहिदीन में तकसीम करन लगा, तो उन हिमार उन गदा हजूर अलैहिस्सलातु वस्सलाम के अर्ज कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, मुझे आबा व अजदाद में जेतरा भी अगे गदा गुजरिया हैं उन्हनि ते अल्लाह ताला जे नबीअनि सवारी कई आहे। उन नस्ल मां आखिरी गदा बचो आहियां ऐं मां पंहिंजे रब ताला खां दुआ घुरंदो रहियुमि त परवरदिगार मां पंहिंजे वॾनि जी नस्ल मां अकेलो बचियो आहियां ऐं तुंहिंजो नबी भी आखिरी अचण वारो आहे, अची चुको आहे, त मां पंहिंजी दिलि में इहा आरज़ू रखी आहे तोखां दुआ घुरां थो त मुंहिंजी पुठी ते के पंहिंजे महबूब खे सुवार फरमा। या रसूल अल्लाह, त तव्हां कंहिं ॿिए सहाबी खे मुखे हवाले न करो, बल्कि तव्हां पंहिंजी खिदमत में मुखे कबूल करे छॾो। तो हजूर अलैहिस्सलातु वस्सलाम पुछा कई, तो तुंहिंजो नालो छा आहे? तो उन ॿुधायो, मुंहिंजो नालो यजीद बिन शिहाब आहे, यजीद शिहाब जो पुट। तो हजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, तो जो नालो यजीद ख़त्म, हाणे तो जो नालो याफूर आहे। हजूर अलैहिस्सलातु वस्सलाम यजीदियत को पहिरें ही ख़त्म करे छॾियो। फरमायो, तो जो नालो यजीद ना, तुंहिंजो नालो याफूर आहे। तो पोइ हजूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन हिमार के, उन गड्ढा शरीफ के, उन गड्ढा मुबारक के पंहिंजी खिदमत में कबूल फरमायो ऐं हजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी दरबार में अर्ज़ कई, या रसूल अल्लाह, अॼु ताईं मां पंहिंजी पुठी ते न कंहिं यहूदी खे वेहण ॾिनो आहे, न कंहिं इंसान खे वेहण ॾिनो आहे। ये सिर्फ पाक मां पंहिंजी पुठी के तव्हांजे लाइ रखियो आयुम, तव्हां कबूल कयो आहे, इन्ही को वधीक मुंहिंजी ॿी का तमन्ना न आहे। बस तव्हां पंहिंजी खिदमत में कबूल कयो। हजूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन्ही के कबूल फरमायो। पोइ उहो हिमार, उहो याफूर हजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी मस्जिद नबी जे सहन में वेठो हूंदो।
ॿारहों वेठो हूंदो हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीदार कंदो वेठो हूंदो त हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में हूंदो। हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा याफूर वञ मुंहिंजे फलाणे साहबी बिलाल खे त सॾिया, सलमान फारसी खे सॾिया, अबू बकर सिद्दीक़ खे सॾिया। त उन टाइम उहो उथंदो हो ऐं उन सहाबी जे दरवाज़े ते वञी करे पंहिंजो मुंहुं मुबारक हणंदो हो ऐं सहाबी जॾहिं घरों निकिरंदो सम्झी वेंदो हो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो ख़ादिम आयो आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो पैगाम खणी आयो आहे। सुभान अल्लाह घटि थी, ॾाढे सुभान अल्लाह चो। ईमान 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 मजबूत हुजे। अल्लामा इकबाल फरमाया कुव्वते इश्क से हर पस्त को बाला कर दे, कुव्वते इश्क से हर पस्त को बाला कर दे, दहर में इसमें मोहम्मद से उजाला कर दे। पंहिंजे दिल में रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी मोहब्बत ऐं इश्क उन्ही खे मजबूत करो। जॾहिं तव्हांजो उहो मजबूत थी वेंदो त इन अल्लामा इकबाल जे फरमान मुताबिक़ पोइ तव्हांजो झंडो जेको आहे पूरी दुनिया में मथे बुलंद थी वेंदो ऐं उन टाइम जेको आहे इसमें मोहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो उजालो नूर जेको आहे फैलिजी वेंदो। इहो केरु कंदो, कॾहिं थींदो? इहो तव्हां असां कंदासीं, यानी जंहिंजे दिलि में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इश्क ऐं मोहब्बत हूंदी। मां हे शेर सिर्फ़ु इन करे पढ़ियो त तव्हां बि सलाम तव्हांजो सुभान अल्लाह थोरो ढिलो आयो इन जे करे। इश्क मज़बूत हुजे, मोहब्बत पक्की हुजे, ढीला ढलण वारो वक़्तु न आहे, कमज़ोर सुस्ती थियण वारो वक़्तु न आहे। वक़्तु गुज़रियो, निंडरूं गुज़रियूं, सुस्ती तबाह करे छॾियो, ज़ुबान खे रोके रोके चुप करे वेठासीं, कुझु न थियो। जेकॾहिं तव्हां रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी मोहब्बत जो झंडो न खणंदव त केरु खणंदो? ऐं तव्हांखे हेॾी वॾी पुठ आहे, हेॾी वॾी पुठ आहे। सिंधी में चवंदा आहिनि वछ किले जे ज़ोर ते कुॾंदी आहे, वछ किले जे ज़ोर ते कुॾंदी आहे। तव्हांखे मुर्शिद मिलिया आहिनि, अहिड़ा सादात मिलिया आहिनि, उनजो फैज़ान आहे। पोइ तव्हां जेकॾहिं अञा सुस्त करियो, कुॾो न, सीनो ताने करे न हलो, कमज़ोर थी करे हलो, इहा न आहे। जीअं तव्हां पंहिंजे मुर्शिद करीम जो लक़ब आहे शेर हुसैनियत, उहो शेर हुसैनी आहे। इन करे तव्हांखे जेको आहे इन जे ज़ोर ते चयो तव्हांजो पंहिंजो सीनो खोले करे पंहिंजे हैदरियत जो जेको आहे नारो बुलंद करणो। मां बस वधीक टाइम नथो वठां, मां बेअदबी सम्झां थो हज़रत साहब जी मौजूदगी में ज़ुबान दराज़ी नथो करणु चाहियां। फ़क़ति मां हिकु मोहब्बत जूं चंद ॻाल्हियूं पेश कयूं आहिनि ऐं करणु चाहियां थो, सिर्फ़ु ईमान ताज़ो करण जे लाइ ऐं दिली पावर वधाइण जे लाइ, ताकी असां जंहिंसां मोहब्बत करूं था, जंहिंजा ग़ुलाम आहियूं, जंहिंजे नाले ते खायूं था, जंहिंजे नाले ते सारो जहान थियो आहे, पैदा थियो आहे, जंहिंखे अल्लाह ताला सारे काइनात जे लाइ रहमत बणाए करे मोकिलियो आहे, अहिड़ो नबी कंहिं ॿिए जे हिसे में कोन्हे आयो। अॻियां अॻियां नबी ॻोरा जेके आया उहे बि तमन्ना कंदा विया त असांखे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो ऐं अल्लाह असांखे उम्मती बणा। हज़रत साईं बदरुद्दीन सुरियो साहब वेठो आहे त इहो फारसी जो बि माहिर आहे। वो फारसी में बुजुर्गन चवन चूं बशानश निगाह मूसा करद शुद नज उम्मतश तमन्ना करद। जॾहिं अल्लाह जे नबीअन हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत जो शान ॿुधो ऐं हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो शान ॿुधो त उन्हनि अर्ज़ु कई परवरदिगार असांखे पंहिंजे महबूब जो असांखे उम्मती बणा। पोइ त असां त ख़ुशि नसीब हूं त अल्लाह ताला असांखे बग़ैर घुरे जे पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम अता कयो।
एक ॿियो वाक़ियो तव्हांखे ॿुधायां। हे जेकियूं मां ॻाल्हियूं कयूं इहे ईअं न आहिनि इन ते कोई मौलवी या कोई मुफ्ती या कोई बि इन ते कोई एतिराज़ करे, न न, इहे ॻाल्हियूं खुलम खुलियूं आहिनि, हदीस जूं ॻाल्हियूं आहिनि। कोई इनखे ज़ईफ़ ऐं मौज़ू नथो चई सघे, जेकॾहिं चवंदो त उहो बदबख़्त हूंदो। ॿियो मस्जिद नबवी शरीफ़ में बल्कि रियाज़ुल जन्नत में हिकिड़ो थंभो आहे, हिकिड़ो थंभो आहे। जॾहिं हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इब्तिदाई दौर में मदीने शरीफ़ तशरीफ़ फरमा थिया, मस्जिद नबवी शरीफ़ ठही, त हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं ख़ुतबो इरशाद फरमाईंदा हा तो उन खजी जे थुड़ सां टेक लाए करे ख़ुतबो इरशाद फरमाईंदा हा। पोइ हिकिड़े सहाबी या सहाबिया जेको आहे हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ कुर्सी मुबारक मिंबर शरीफ़ तैयार कराए पेश कयो, हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम क़बूल फरमायो। पोइ जॾहिं जुमे जो ॾींहुं थियो, हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ुतबे जे लाइ उन थुड़ के उन थंबे के हुकुम ॾिनो, इशारो कयो त हेॾे आ, तो उहो ज़मीन के चीरे करे हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मिंबर शरीफ़ वटि अची वियो। ॿी हदीस में ईअं बि ईंदो आहे त हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पाण पंहिंजे मिंबर खां उथिया, उथी करे उन खजी जे थुड़ के वञी करे पाण भाकुर भरियो। पोइ उहो खजी जो थुड़ जेको आहे सुॾका ॾेई करे आस्ते आस्ते पंहिंजो रोइण बंदि कयो। पोइ हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, हे खजी जो थुड़ जेको आहे मुंहिंजे फिराक में रोए पियो। अॻे मां हिन से टेक लाए करे ख़ुतबो पढ़ंदो हुउमि, हाणे इनखो जुदा जे थियो आहे, इनखो इहा जुदाई बर्दाश्त नथी थिए। त पोइ मां हिन खे चयो आहे त तूं जेकॾहिं चाहे त मां तोखे ज़मीन में हणी छॾां, क़यामत ताईं मुंहिंजा उम्मती तुंहिंजो मेवो खाईंदा रहनि, ऐं जेकॾहिं तूं चाहे त मां तोखे जन्नत में मोकिले छॾां त मुंहिंजा दीवाना आशिक जन्नती मुंहिंजा उम्मती तुंहिंजो उते मेवो खाइनि। पोइ उन खजी जे थुड़ छा कयो, अर्ज़ु कई, या रसूल अल्लाह मूंखे जन्नत में मोकिले छॾो। वो खजी जो थुड़ उते कढी, पोइ मस्जिद नबी सलाम सिद्दीक़ अकबर खां भी वधीक उन नौजवान साहबी के पान सां गॾु विहारियो, पाण गुफ्तगू फरमाई, मुस्कुराया। कुछ देर खां बाद वो साहबी वञण लॻो, वरी हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उथी बीठा, हुनी खे अलविदा फरमायो। जंहिंमहिल वयो हलियो त हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सैयदना सिद्दीक़ अकबर के फरमायो त सिद्दीक़ अकबर, तू महसूस कयो हूंदो त हिन नौजवान के मां तोखां वधीक फज़ीलत ॾिनी, इज़त ॾिनी। अर्ज़ कई, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हा। तो हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए, पुछ इहो छो मां इन खे इहा इज़त ॾिनी आहे। अर्ज़ कई, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छाजे करे? त हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम करतो हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने जो बि न, हे ॾाढ़ी असांजे जिस्म जी आहे। सिर्फ़ु हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे चेहरे मुबारक ते ॾाढ़ी सजाई, असां सजाई आहे। इन करे असां हिन ॾाढ़ी खे हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत सम्झंदा आहियूं। लेकिन यादि रखो, जंहिं अजसाम मुक़द्दसा में हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी रत मुबारक आहे, यानी हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी औलाद पाक आहे, बराबरि, तो उन जो शान तमामु वॾो आहे, तमामु वॾो आहे, तमामु वॾो आहे। जेकॾहिं कामयाबी चाहियो था तो उन्हनि खे मज़बूती सां थामो। अल्लाह ताला तव्हांजा बेड़ा पार फरमाईंदो। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।